हेलो अस्सलाम वालेकुम। सभी दोस्तों के सलाम। सभी भाइरनि के सलाम। काफ़ी साईं रफ़ीक अहमद काबूरो भा दादूअ जो छा सूरत हाल आहे? साईं दादू जी साॻी सूरत हाल आहे। फ़िलहाल जेको आहे माना हाणे असां जेको आहे चऊं था त सभई जेके बि आहिनि असांजा दोस्त जेके बि लाइव हिन महिल मौजूदु आहिनि, सभ खां पहिरियों त हिन लिंक ते वञनि। हिन लिंक ते वञी करे सभ खां पहिरियों वञी सिंध इशूज़ जी जेकी आहे यूट्यूब ते सब्सक्राइब कयो वञी। छो जो हाणे असां जेको आहे यूट्यूब ते माना जेको आहे उन ते माना चऊं था उते अचो, वॉच टाइम ॾियो ऐं सब्सक्राइब कयो हुनखे। ऐं ॿियो त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध जी सोच जेकी अख़बार आहे सिंध इशूज़ सां रिलेटिड, सिंध जी सोच अख़बार जेकी आहे उहा मार्केट में अची चुकी आहे। उन ते कमु जेको आहे हले पियो वेठो सुठे नमूने सां। मुख़्तलिफ़ जेके बि सिंध जा शहर आहिनि उन्हनि मां जेकी बि आहे रिपोर्टिंग वग़ैरह कनि बि था। बाक़ी रही अनाउंसमेंट जी, जेके लोगे जा जेके आहिनि उन्हनि दोस्तनि जी अनाउंसमेंट, उहा बि क़रीब जेकी आहे थियण वारी आहे। हाजी खान साईं वालेकुम सलाम हाजी खान साहब। तो सभिनी दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश आहे त माना ख़ासि करे हिन लिंक ते वञनि। हीअ लिंक जेकी आहे रखूं था, हिन लिंक ते वञी करे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। तव्हांजे कमेंट में मौजूदु आहे लिंक। सो सभई जेके पैकेज आहिनि उते मौजूदु अथव। जीअं त इहे सेवण जो बि मां वियोसि, उतां जो पैकेज बि उते मौजूदु अथव। ख़ासि करे सेवण में जेको पैकेज माना थियो हो उनमें काफ़ी सूरत हाल जेकी आहे तव्हां उनमें जाइज़ो वठी था सघो। छो जो हमेशह असां जेको प्रोग्राम कंदा आहियूं सो उनजो जेको फ़ैसिलो हूंदो आहे उहो आवाम जे मथां रखंदा आहियूं। ऐं असां हिते लिंक बि ॾिनी आहे, जंहिं भाउ खे जुड़िणो आहे सो असां सां गॾु हिते लाइन ते मौजूदु थी थो सघे, ॻाल्हाए सघे थो वेठो। जेतिरा भाइर हिन महिल ॾिसनि था वेठा हिन महिल मौजूदु आहिनि, उन्हनि सां असांजी इहा ई माना बसि रिक्वेस्ट आहे मुंहिंजी त यार वञी करे जेतिरी तव्हां मोट सिंध इशूज़ खे ॾिनी आहे इहा ई मोट जेकी आहे यूट्यूब ते बि असांखे ॾियो। ऐं यूट्यूब ते वञी करे हाणे यूट्यूब ते असां जेको आहे लाइव ईंदासीं, यूट्यूब ते ई माना कनेक्ट थींदासीं ऐं उते ई जेकी आहे डायरेक्ट सां ॻाल्हाईंदासीं। ऐं जंहिंजे शहर में जेके जेके मसइला आहिनि उहे जेके आहिनि असां हिकिड़ो व्हाट्सअप नंबर ते हेठों मौजूदु आहे, उहो हाणे व्हाट्सअप नंबर ते मोकिले। ऐं कंहिंसां का अहिड़ी शइ थिए थी, का ॻाल्हि वग़ैरह या ख़बर का आहे उहा हिन नंबर ते मोकिले थो सघे। ऐं कहिड़ी कहिड़ी शहर में जेके आहिनि रिपोर्टर असांजा डेली सिंध जी सोच उहे रिपोर्टर मौजूदु आहिनि। तव्हां उनखे वञी पंहिंजो मौक़ो ॿुधायो। उहे जेकॾहिं नथा जेकॾहिं हलाइनि या को रिस्पॉन्स नथा ॾियनि, तव्हां डायरेक्ट जेको आहे हिन नंबर ते मूंसां राब्तो करे था सघो। फ़कीर यार मोहम्मद फहीम हक़ मौजूदु, साईं सदा मौजूदु बेशक। फ़कीर यार मोहम्मद फहीम वॾी महिरबानी साईं। साईं कुरैशी जीएम साहब सिंध इशूज़ ज़िंदाबाद, सिंध जी सोच ज़िंदाबाद। साईं जीएम कुरैशी साहब पाण बि हिकु यूट्यूबर आहे, तमामु मशहूरु यूट्यूबर आहे। सो असां इहो बि चवंदासीं त साईं जे चैनल खे वञी सब्सक्राइब कयो वञी। तमामु सुठी सुठी जेके आहिनि वीडियो वग़ैरह उहे साईं माना रखंदो आहे। ऐं ख़ासि करे इहो लिंक मां रखी आहे, इन लिंक ते वञी करे सभ खां पहिरियों वञी यूट्यूब जो जेको असांजो चैनल आहे उनखे वञी सब्सक्राइब कयो। ऐं वॉच टाइम जेको आहे तव्हांजो जेतिरो तव्हां ॾिसो असांखे यार ॾिनो आहे प्यार, जेतिरो माना मूंखे मिलियो आहे हिन सिंध इशूज़ जी तां, त मां नथो सम्झां त किथां ॿिए हंधा किथां मिलियो हुजे। सो हाणे इहो ई प्यार जेको आहे तव्हां पंहिंजो ॾसियो वञी यूट्यूब ते बि ॾसियो वञी करे। हाणे हर स्टोरी जेकी बि आहे असांजी उहा यूट्यूब ते अपलोड थींदी ऐं यूट्यूब ते ई माना हूंदव। सो हिन लिंक ते वञी करे चैनल खे सब्सक्राइब वञी कयो।
या कुछ दोस्त आहिनि जेके माना ख़ासि करे असांजे जेको आहिनि व्हाट्सअप नंबर आहे उन तां माना ईंदा आहिनि, सो उन्हनि ॾे बि असां लिंक जेकी आहे सेंड कंदासीं। कंहिं भाउ खे कुझु माना अब्बासी साहब, खादम हुसैन अब्बासी साहब, अस्सलाम वालेकुम अदा, किसे हो दादू के दरियाए सिंध का क्या हाल है? साईं, दरियाए सिंध ते पाणी जी जेकी आहे माना चढ़ी आयो आहे पाणी। आसपास जा जे ॻोठ आहिनि उहे आहिनि, पर जोई जेको आहे उहो तमामु घणो मुतासिर थी चुको आहे, जोई। सो जोही जी बि अनकरीब हिकिड़ी जेकी आहे असां स्टोरी जेकी आहे उहा रखंदासीं ऐं हाणे डेली टाइम ॾींदासीं। हाणे अॼु खां वठी असांजो डेली जो जेको शेड्यूल आहे उहो मुक़ररु थी वियो आहे, पर सभ खां पहिरें खादम हुसैन अब्बासी साहब असांजो यूट्यूब चैनल आहे उनखे वञो सब्सक्राइब वञी कयो, ऐं असांजो जेको व्हाट्सअप ते जेको आहे सिंध शूज़ जो उन में बि असांजी लिंक मौजूदु आहे। कंहिं भाउ खपे सो असांजो व्हाट्सअप नंबर हेठां हले पियो वेठो, इन ते जेको आहे मैसेज करे उन ते असां लिंक उन ते असां सेंड कंदासीं पंहिंजी, पोइ असां सां गॾु जॉइन थी थो सघे। गुलाम रसूल, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह अदा। वालेकुम सलाम दा गुलाम रसूल साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। हमेशह इहे ई दोस्त गॾु रहंदा आहिनि ऐं इहे दोस्त सोचींदा बि हूंदा त काफ़ी अरिसो थी वियो आहे, सो यको जेको आहे असां कनेक्ट न आहियूं थिया, सो अॼु असां जेको आहियूं हिते कनेक्ट थिया आहियूं। सो हे लिंक जेकी आहे वरी मां रखां थो, कंहिं भाउ खे जुड़िणो आहे सो असां जुड़ी थो सघे, का अहिड़ी का ॻाल्हि आहे उहा ॿुधाए थो सघे। गुलाम लुंड साहब, अस्सलाम वालेकुम अदा रज़ा। साईं वालेकुम सलाम साईं, सऊदी अरबिया खां आहे गुलाम लुंड साहब। साईं असांखे माना काफ़ी सऊदी वारनि मां जेके बि आहिनि सऊदी वारा भाउ, उन्हनि तमामु घणी सपोर्ट ॾिनी, ऐं उन्हनि सभ खां पहिरियों मूंखे इहो चयो त असां जेको आहे चैनल सब्सक्राइब कयो आहे। साईं अॼु बि मां लिंक रखी आहे, लिंक ते मौजूदु अथव, सो सभ खां पहिरियों त वञी करे ही पैकेज वञी तव्हां ॾिसो। मां मली मली पैकेज जेको आहे कलंदर लाल शहबाज जो जेको आहे पैकेज जेको आहे इहो अपलोड कयो आहे। कमेंट में हे जेकी अथव लिंक मौजूदु अथव, इन लिंक ते वञी करे चैनल खे सब्सक्राइब बि कयो ऐं असांखे टाइम वॉच बि ॾियो। जीअं तव्हां सिंधी शूज़ खे अॻिते खणी आया हो, तीअं माना इनखे बि अॻिते खणी अचो, त जीअं मुसलसल जेको आहे असांजो अॻिते वधंदा रहूं। ऐं सिंध जी सोच जेकी अख़बार आहे उहा पूरे सिंध में जेकी आहे हिनमहिल शाया थी चुकी आहे। सो जंहिं भाउ खे आहे जंहिंजा मसइला आहिनि, असां चओ त प्रिंट मीडिया जे बि ज़रिए उनजा मसइला हल कया वेंदा। मुज़ुल्मनि जो आवाज़ु जेको बि आहे असां उथारींदासीं, ऐं मां हुननि खे इहो बि चयो आहे त जेकॾहिं को बि रिपोर्टर वग़ैरह को तव्हांखे उतो रिस्पॉन्स नथो ॾिए त तव्हां डायरेक्ट हिन नंबर ते जेको आहे तव्हां हिन ॾे उहा मुंहिंजी ख़बर मोकिले था सघो, उहो हुन अख़बार में मां उहा ख़बर पाण अदा अल्लाह पाक रहम कंदो। बेशक दा अल्लाह पाक जी आसरे सभु को पिठो हले वेठो। ताबिश बुगियो सलाम या अली मदद भार। वालेकुम सलाम भा मुला अली मदद। साईं जेके बि ॾिसनि था सभिनी भाइरनि खे जेके बि इहे ॾिसनि था इन्हनि खे मां चवंदुसि तव्हां सब्सक्राइब बि कयो ऐं शेयर बि कयो, छोजो हिनमहिल ई ख़बर पइजी वेंदी, जेके सब्सक्राइब कंदा उन्हनि जो नालो अची वेंदो। वञो वञी सभ खां पहिरियों जेको आहे हिन यूट्यूब चैनल खे तव्हां सब्सक्राइब कयो, वॉच टाइम ॾियो, स्टोरी ॾिसो। हिनमहिल कलंदर लाल शहबाज़ हिकिड़ी जेकी आहे स्टोरी जेका आहे अपलोड असां कई आहे। उते जेको हादसो पेश आयो, उते छा हालत लॻी पई आहे यार, कलंदर जहिड़ी नगरी मां माण्हू नथा मुड़नि वेठा, उते VIP अचनि था, अरिड़हें ग्रेड जा पाण खे सॾाए करे फ़र्क़ु थो रखियो वञे वेठो, कलंदरी नगरी में फ़र्क़ु थो रखियो वञे वेठो। उन सवाल ताईं इहा हिकिड़ी वीडियो जेकी माना ख़ासि करे कंहिं खणी करे वरी माना कट करे रखी त उहा झगड़ो थी पियो। सिंध जी सोच, सिंधी इशूज़ जी टीम सां हुते बाईकाई सां बदतमीज़ी कई वई, असांजी कैमराऊं खसण जी कोशिशि कई वई। सिंध जो जेको शहर आहे माना सेवण शरीफ़ पाक शहर, ऐं ईंदे सिंध जो जेको CM आहे वॾो वज़ीर
उनजो मेन तक आहे, उन तक में इहा हालत लॻी पई आहे, केर बि ॻाल्हाइण जे लाइ तयारु न हो। वधीक तव्हां हिन स्टोरी में ॾिसी था सघो यार, माण्हुनि में एतिरो खौफ़ हिरासमेंट फैलियल हो त केर बि ॻाल्हाइण जे लाइ तयारु न हो। सभु को ड्रिजे पियो वेठो हो। आख़िर सच जे लाइ केरु ॻाल्हाईंदो? आबिद हुसैन, अदा क्या हाल है? आबिद हुसैन भाउ, तव्हांजी दुआऊं आहिनि। तव्हां बि चैनल खे सब्सक्राइब कयो। तव्हां त पहिरियों ई मना करे छॾियो। सऊदी खां जेके बि असांजा ॿाहिरि आहिनि उन सभिनी जेको आहे ख़ासि करे सुठी मोट ॾिनी आहे हमेशह। हितां जा जेके ॿाहिरि आहिनि, मां उन्हनि खे सभिनी खे इहो चवंदुसि त यार लिंक हेठां मौजूदु अथव, तव्हां लिंक ते वञी करे सिंध इशूज़ खे वञी जेको अथव मौजूदु अथव यूट्यूब ते, तव्हां उनखे सब्सक्राइब कयो वञी। साईं अब्दुल हकीम जमाली साहब, आज सुबह सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अब्दुल हकीम साहब। अब्दुल हकीम साहब जा बि लख थोरा। घणे टाइम खां साईं सां बि मुलाक़ात न आहे थी सघी, कमकार में पंहिंजे में असां मसरूफ़ हुयासीं। अदा लाइव ऑन आहे साईं आबिद हुसैन साहब। तव्हां ईअं कयो, हे हेठो नंबर आहे, मुंहिंजो नंबर त तव्हां वटि पहिरीं सेव आहे। आबिद हुसैन साहब, तव्हां हूअं बि कचहरी कंदा आहियो, इहो नंबर अथव। तव्हां हिन नंबर ते जेको आहे मां तव्हांखे लिंक सेंड थो कयांव, तव्हां लिंक जे ज़रिए तव्हां अचो। अदा ॻोठ भाई खान लाशारीअ जो रोड तमीर थींदो या न? भाउ इन जी त मूंखे न आहे ख़बर, पर इनशाला इन शइ खे हाईलाइट मां ज़रूरु कंदुसि। ॻोठ इहो हाईलाइट माना असां ज़रूरु कंदासीं। अॼु जी ॻाल्हि सही आहे त ॻोठ भाई खान लाशारी जेको आहे तमामु जेको आहे ख़राब थी चुको आहे। ऐं ख़ासि करे जंहिं महिल पाणी ईंदो आहे त इहो रोड त सफ़ा बेकार थी वेंदो आहे। सो अधो मुंहिंजे ख़्याल में उतां जो रहवासी आहे, इन्हनि सां अच वञ में कहिड़ी हालत आहे उहा असां ई अंदाज़ो लॻाए था सघूं इन शइ जो। शहबाज़ अली जमाली साहब, छा थियो आहे आसिफ अली भाउ? साईं कुझु बि न आहे थियो, बसि चैनल खे वञी सब्सक्राइब कयो। जेको बि आहे यूट्यूब ते वञी करे सिंध इशूज़ खे वञी सब्सक्राइब कयो। जेके बि दोस्त आहिनि उनखे सब्सक्राइब कनि। आबिद हुसैन भाउ, मां तव्हांखे लिंक जेकी आहे सेंड करे छॾी आहे। तव्हांजे लिंक जेकी आहे उहा अची चुकी आहे। ऐं अधे जी जेकी आहे वरी बि असां ॻाल्हि रिपीट कंदा हलंदासीं त मोहम्मद वसीम लाशारी साहब हिकिड़ो कयो आहे, उहो त भाई खान लाशारी में, भाई खान लाशारी में जो रोड तमीर न आहे थियो। साईं हिन ते इनशाला सुभाणे जेको आहे असां रिपोर्ट ठाहिण जी कोशिशि कंदासीं। असां हिते ईंदासीं, रिपोर्ट ठाहींदासीं ऐं हिनखे हाईलाइट कंदासीं त आख़िर इहो रोड तमीर छो नथो कयो वञे। इन जे लाइ बाइकाई सां असां आवाज़ तव्हांजे सां गॾिजी करे असां आवाज़ पंहिंजो बुलंद कंदासीं। ऐं जेके बि दोस्त मन मौजूदु आहिनि उन सभिनी खे असां इहो ई चवंदासीं, लिंक मौजूदु अथव, इन लिंक ते वञी करे सिंध इशूज़ खे यूट्यूब ते वञी करे सब्सक्राइब वञी कयो। त छो जो हाणे जो असां जेको वेहंदासीं उहो यूट्यूब ते माना असां डेली माना जेको आहे उन ते असां पंहिंजो लाइव प्रोग्राम कंदासीं। सभई जेके असांजा दोस्त आहिनि हितां जा उहे माना यूट्यूब ते अचनि। अदा सिंधु दरिया जो फ़िलहाल पाणी त चढ़ंदो थो वञे। फ़िलहाल पाणी त चढ़ंदो थो वञे। हितां जी जेकी आहे अहिड़ी का बि माना हालत जेकी आहे का बि ख़तरे वारी अहिड़ी ॻाल्हि न आहे। बाक़ी जेको आहे जोइयारा, जोइयारनि जे लाइ ॾाढो नुक़सानु थियो आहे। उन्हनि खे काफ़ी सारी ज़रूरत आहे। जोई छिन्नी एॾो जे माण्हुनि जे लाइ काफ़ी सारी ज़रूरत आहे। उन्हनि खे बेयारो मददगार वेठा आहिनि। के अहिड़ा ॻोठ आहिनि जिन वटि माना हिन महिल खाइण जे लाइ कुझु कोन्हे को। ऐं कुझु त हुते अहिड़ा बि असांजा दोस्त आहिनि जिन वटि रस्तो बि माना हिन महिल उन्हनि जे लाइ न आहे बचियो त उहो रस्तो अची सघनि। सो ख़ासि करे जोइयारनि जे लाइ उन्हनि जे लाइ माना दुआ कयो त उन्हनि जे लाइ को अहिड़ो को हुकूमत को क़दम खणे। हुकूमत हमेशह
दावा करे थी त असां इमदाद ॾिनीसीं, हर शइ ॾिनीसीं, हीअं कयोसीं। का बि अहिड़ी शइ न आहे थी हिनमहिल ताईं। जेकॾहिं अहिड़ी का बि शइ थी हुजे या इमदाद उन्हनि खे मिली हुजे हा, त उहे अहिड़ा हिनमहिल बेयारो मददगार न वेठा हुजनि हा। साईं बिल्कुलु गुलाम लुंड साहब, इनशाला जेको आहे इहो रोड आहे, मां उन्हनि इन रोड ते पाण वियासीं, पर इहो रोड जेको आहे इन जी असां सम्झ में नथी अचे त हुकूमत आख़िर कमु करे त करे कहिड़ो थी वेठी, जो माना उन ते माना रोड जेको आहे अधु ठहियल आहे वरी अधु खुटियल आहे। सो काफ़ी सारो माना हिते जेको आहे माना रोड जेको आहे माना केर बि छिनी ताईं पहुची नथो सघे। मसइलन हाणे कंहिंखे वञिणो आहे टंडो रहीम जे लाइ वञण जे लाइ सेवण खां वञिणो पवंदो, हेॾो जो रस्तो जेको आहे बिल्कुलु ई नाकारा थी चुको आहे। मोहम्मद वसीम लशारी, अदा अपना नंबर दो तो मेहरबानी होगी। साईं मोहम्मद वसीम लशारी साहब, हेठों स्क्रोल में हेठां मुंहिंजो नंबर हलेव पियो थो वेठो, इहो मुंहिंजो नंबर अथव, इहो नंबर हलेव पियो थो वेठो हेठों स्क्रोल में हेठो। जेको हेठों स्क्रोल में हेठों नंबर अथव, इहो ई मुंहिंजो ई नंबर अथव। अच्छा, हितां असां लिंक मां रखंदो आहियां हमेशह, त काफ़ी दोस्त चवंदा आहिनि त माना असां जुड़ी नथा सघूं, त मां उन्हनि खे चवंदो आहियां त तव्हां हिन जेको नंबर ते जेको आहे माना मुंहिंजे व्हाट्सअप ते नालो लिखी करे तव्हां पंहिंजो सेंड कयो, तव्हां मूंसां जुड़ी वेंदो। सो आबिद हुज़ैन भाउ, मां तव्हां ॾे बि माना जेकी आहे लिंक सेंड कई आहे, तव्हां हुन लिंक जे ज़रिए असां सां जॉइन था थी सघो। ऐं ही लिंक जेकी आहे कमेंट में मौजूदु बि आहे, हितां बि जेको दोस्त आहे हितां बि जॉइन थो थी सघे हिन महिल असां सां हितां। पर वरी मां तव्हांखे हिकिड़ो दफ़ो ॿीहर चवंदो हलंदुसि त हे असांजी यूट्यूब जी लिंक आहे, कमेंट में मौजूदु अथव। कमेंट में वञी करे उतां वञी तव्हां यूट्यूब में सर्च कंदो, डायरेक्ट वञी असांजो पेज खुली ईंदो। उन वञी यूट्यूब वञी चैनल खे सब्सक्राइब बि कयो, शेयर बि कयो ऐं वॉच टाइम बि ॾियो। वञी उहे स्टोरियूं जेके बि आहिनि मुकमल तव्हां ॾिसंदो, वॉच टाइम असांजो पूरो थींदो। इहा ई हिकिड़ी असांजी कामयाबी आहे। असां ॿियो कुझु बि असां तव्हां खां नथा घुरूं, पर इहा शइ तव्हां करे था सघो, वञी सब्सक्राइब कयो ऐं वॉच टाइम वञी ॾियो। छो जो हाणे असां चऊं था त माना जेके बि असांजा दोस्त आहिनि सभई जो सभई असां यूट्यूब ते लाइव एक्सट्रीम कंदासीं। जीअं त गुलाम लुंड साहिबु असांजो हिन महिल लाइन ते मौजूदु आहे, असां साईं सां ॻाल्हाईंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। साईं अल्लाह जो करम लॻा पिया, तव्हां ॿुधायो? दुआ आहे अल्हम्दुलिल्लाह। साईं तव्हां ॿुधायो, सॼी साईं हुकूमत हुजनि। साईं तव्हां असांजी जेकी आहे हिकिड़ी त डेली सिंध जी सोच अख़बार बि असांजी अची वई आहे, ऐं सिंध इशूज़ जो जेको चैनल आहे यूट्यूब वारो, उन जे बारे में अवाम खे बि चयो, ऐं तव्हां पाण बि माना सब्सक्राइब कयो आहे। सो अवाम जे लाइ मैसेज छॾिजो, त मैसेज कहिड़ो छॾींदो तव्हां? साईं सवलो आहे, यूट्यूब ते वञनि या उन में ॿ लिंक अचनि थी, हिकिड़ी यूट्यूब जी लिंक अचे थी, ॿियो फेसबुक जी अचे थी। जहिड़ी खे बि ओके कंदा त बसि तव्हां सां लाइव जुड़ी वेंदा भाऊ वारा जेके बि ॾिसनि था। अच्छा, ॿियो ॿुधायो त इहो सऊदी जा छा हाल अहिवाल आहिनि? सऊदी में जेके आहिनि काफ़ी सारा दोस्त आहिनि, जेको इहे ॻाल्हियूं हलनि पियूं विच में वेठियूं, सो काफ़ी दोस्त हुया बेरोज़गार जेको वेठा हुया। इहो साईं छा आहे न, हिननि कानून कढियो आहे त जेसिताणी जहिड़ी बि मुल्क जी कंट्री आहे उन में जेको आहे जेसिताणी ज़ीरो नथो थिए करोना, एतिरे ताणी कंहिं बि कंट्री मां माण्हू हे न घुराईंदा। ऐं साईं तव्हां मैसेज कयो त लाज़मी ॻाल्हि आहे, तव्हांजा पंहिंजो घर जेको आहे काछे ड्रिगबाला में मौजूदु आहे, उतां जे रोड जे बारे में अवाम त जेके हितां असांजो वॾो वज़ीर वियो त उन वॾा दावा कया, जेके बि वञनि था दावा वॾा था कनि त असां हेॾी इमदाद ॾिनी। तव्हां पाण अवाम खे ॿुधायो त उतां जी अवाम कहिड़ी हालत में आहे?
साईं का भी इमदाद कोन मिली, कुछ कट्टा आया सो भी अड़न मनपसंद माण्हुनि खे मिला। असांखे उन्हनि जी ज़रूरत कान्हे, छो जो हेॾी महिल जेका विच में अहिड़ी हालत हुई आसिफ साहिब, हाणे माना हिकिड़ो माण्हू जेको आहे हिते माना बचड़ा पंहिंजा ॻाल्हाइनि पिया त 10 ॿिया पाड़े वारा वीचारा फोन कनि पिया त भाउ असांखे 2000 ॾे, असांखे 1000 ॾे, असांखे 2000 ॾे। अहिड़ी माण्हुनि जी विच में हालत जो तकलीफ़न माना हेॾी महिल कंहिंजा घर ॾिठा पिया आहिनि, कंहिंजा कोट ॾिठा पिया आहिनि, कंहिंजो माल मरी वियो, क्या माना हेॾी महिल अंदरि त केरु वियो कोन्हे को, पर अहिड़ी हालत आहे। हेॾी महिल वरी बीमारी थी वियो आहिनि, वरी हेॾी महिल अहिड़ी बीमारी आई आहे न, कहिड़ी बीमारी हिकिड़ी आई आहे उन में मुंहिंजा पंहिंजा बचड़ा वीचारा ख़ुदि बीमार आहिनि, रस्तो कोन्हे को, काचे टुपारा जो रस्तो कटियो पियो आहे, हालत आहे, दवा कोन थी मिले, उते जेका दवा का मिले थी उहा लॻे कान थी, अहिड़ी हालत आहे। हेॾी महिल का बि न, उते खाद खुराक सही कान थी मिले, हेॾी महिल 150 रुपया खंड जो किलो थो मिले साईं टुपारा में। का तमामु वॾी हालत आहे, तकलीफ़ आहे, को बि नुमाइंदो उते कोन विया, का बि हेल्प कान्हे, का काचे टुपारा जो रोड कटियो पियो आहे। हिकिड़ो माण्हू को तकलीफ़ बीमारी में का मजबूरी में निकिरे थो त सम्झ 24-1000 रुपयो ॾिए थो, गाॾी रुगो टपराइनि जो तमामु तकलीफ़ आहे ॾाढी साईं। काचे टुपारा जो रोड ख़तम आहे, तमामु खाद खुराक कान्हे, बीमारियूं हेॾी महिल अहिड़ी बीमारी थियूं आहिनि, हर हिकु घर में माण्हू बीमार पियो आहे, वसियत का बि कोन्हे, जेके फसल हुया माण्हुनि वीचारनि कर्ज़ वर्ज़ खया, मिर्चनि जो रोग कयूं, हे सभु शइ तबाह थी वई। हेॾी महिल तमामु ज़बूनी हालत आहे साईं काचे टुपारा जी। बिल्कुलु साईं, तव्हां इहा ॻाल्हि जेकी आहे बिल्कुलु सही कई आहे त कच्छ में जेको आहे हक़ीक़त आहे, कच्छ में जेकी आहे बिल्कुलु जेकी आहे हालत तमामु घणी ख़राबु आहे। ऐं अधे असांजे ॾिसो मैसेज बि माना कयो आहे गुलाम रब्बानी ख़ान, त जेके मुस्तहित आहिनि उन्हनि खे त ॼनि ई कोन था, मनपसंद माण्हू उन्हनि में बि था राशन वेठा तक़सीम वेठा कनि वेठा। इहो जेको कमु आहे इहो कमु हुकुमराननि खे घुर्जे त महिरबानी करे बंदि कयो, त वोट जे बुनियाद ते न ॾियो त हिन मूंखे वोट न ॾिनो त मां हिनखे न ॾींदुसि। इंसानियत का शइ हूंदी आहे, उन जे बुनियाद ते तव्हां उन्हनि में राशन तक़सीम कयो। न न साईं साईं कंहिं तव्हां बि को ॿियो रंग को राशन मैसेज को वारो छॾींदो छा? बस असां इहो मैसेज छॾींदासीं त महिरबानी करे रुगो अलाह जे सदके पियो न ॾिंदो कर, रुगो काचे टुपारा जो रुगो रोड बहाल कराइनि था त असांजे लाइ भलो आहे। माण्हू मरनि था उते साईं, टेले वरे ते जेके मायूं आहिनि, 2 मायूं कोन वञनि। बिल्कुलु साईं, बिल्कुलु साईं, वॾी महिरबानी तव्हां साईं टाइम ॾिनो। साईं असांजो दोस्तो सऊदी अरबिया खां गुलाम लुंड साहब हमेशह जेको आहे माना असां सां जॉइन थींदो आहे। ऐं साईं सही ॻाल्हि कई आहे त अनकरीबी जेकी आहे 2 ॾींहं पहिरियां ई थिया आहिनि त माना हिकिड़ी रिपोर्ट हली त हिकिड़ी जेकी हुई मैयत हुई, उनखे बि माना हिकु मुक़ाम ताईं खणी अचण जे लाइ रस्तो न हुयो। एॾी वॾी हालत हुई, एॾी वॾी हालत हुई, रस्तो कोन हो, उन मैयत खे खणी किथों अचिजे, उनखे कीअं पहुचाइजे आख़िर मुक़ाम ताईं, एॾी वॾी हालत आहे। ऐं जोई में जेके आहिनि घणियुनि बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। जीअं असांजो दोस्त आहे हिन ॿुधायो आहे गुलाम रब्बानी साहब, हमेशह ई माना ॿुधाईंदो आहे त राशन बि जेको विराईंदा मनपसंद माण्हुनि में था विराइनि वेठा, लेकिन मनपसंद माण्हुनि में था विराइनि वेठा। इंसानियत का शइ हूंदी आहे, ख़ुदा जो को ख़ौफ़ कयो, इंसानियत का शइ आहे। अलाह जी नज़र में सभई इंसान बराबरि आहिनि। राशन विराइण जे विरायो त सभिनी में बराबरि करे विरायो। ऐं जेको आहे राशन जी था ॻाल्हि कनि, पर मुंहिंजी नज़र में त मां हिनमहिल ताईं न आहे ॾिठो त कंहिं वटि राशन पहुतो हुजे। कंहिं वटि बि राशन अहिड़ो न आहे पहुतो, जेके राशन पहुतो हुजे या सही माना में, त हिनमहिल ताईं इहे रड़ियूं न कनि हा। राशन जो जेकॾहिं उनखे नथा ॾेई सघो त उन्हनि खे महिरबानी करे रोड रस्तो जेको आहे उहो ठाराए ॾियो त घटि में घटि उहो शहर अची करे पंहिंजो पाण राशन उहे ख़रीद करे सघनि। पर उन्हनि जा रस्ता बि जेके आहिनि उहे ई बंदि थी विया आहिनि। हू न को हेॾे था अची सघनि न होॾे था वञी सघनि, ॿिन्हिनि पासे वीचारा फाथा पिया आहिनि। गुलाम रब्बानी साहब माना असांजे कमेंट में
साईं शहबाज अली मेमन साहब भा किथे घुमो या चैनल बंद करे छॾियो आहे अथव? साईं चैनल बंद ना आहे कयो, चैनल असांजो हाणे ओपन आहे। असांजी डेली सिंध जी सोच अख़बार जेकी आहे उहा अथव, ऐं यूट्यूब ते जेको अथव यूट्यूब ते वञी करे लिंक साईं मौजूदु अथव, उन ते वञी करे तव्हां वञी सब्सक्राइब बि कयो ऐं शेयर बि कयो। वॉच टाइम बि असांखे खपे तव्हां मां, उम्मीदूं ई तव्हां मां आहिनि। ऐं अॼु कहिड़ो तव्हां मैसेज हिकिड़ो छॾींदो, हमेशह सुठो न सुठो को तव्हां मैसेज तव्हां छॾींदा आहियो। ऐं अनकरीब जेको आहे आहे प्रोग्राम जेको आहे, ख़ासि करे जेके तव्हां माण्हुनि जा कमेंट था ॾिसो, इन हिसाब सां ऐं जेको तव्हां चयो त असां मिली करे जेको हिकिड़ो कमेटी ठाहे करे उन हिसाब सां माण्हुनि जा मसइला हल कजनि। सो उन ते बि असांजो कमु हले पियो थो वेठो। दाऊद आरिफ जमाली लाइक कयो आहे, साईं तव्हांजी वॾी महिरबानी। वरी बि मां हिकिड़ो दफ़ो दोस्तनि खे इहो ई चवंदुसि त सभई दोस्त जेके बि आहिनि, सभई जो सभई दोस्त यूट्यूब जेको आहे उनखे सब्सक्राइब कनि, शेयर कनि ऐं वॉच टाइम ॾियनि। हिकिड़ी स्टोरी जेकी आहे उनखे मुकमल ॾिसनि। गुलाम रब्बानी खान, मेरे गांव में दो मुस्तैद हैं और टांगों से माजूर, उसका घर भी गिर गया है, अभी तक राशन और टेंट भी नहीं दिया गया। साईं तव्हां पंहिंजे ॻोठ जो नालो जेको आहे उहो लिखो, थी सघे को मसीहा किरदारु जेको आहे उन्हनि जे लाइ का माना अहिड़ी का शइ जेकी आहे मोकिले ऐं उन्हनि जी मदद करे। गुलाम रब्बानी साहब तव्हां उन पंहिंजे ॻोठ जो नालो लिखो। बेशक आहे तो सही थो चए वेठो, उन्हनि जो थी सघे हिकिड़ी स्टोरी हिकिड़ी मूं ॾिठी हुन में हुयो उन्हनि जो अधे यारनि जो, पर हिते बि तव्हां जेकॾहिं उन ॻोठ जो नालो लिखो त बहितर आहे। दाऊद आरिफ जमाली, अस्सलाम वालेकुम साईं। साईं वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि। आबिद हुसैन अदा, दादू हॉस्पिटल का क्या हुआ? साईं दादू हॉस्पिटल जो वो साॻी हालत आहे जीअं पहिरियों हुई, बदतर खां बदतर थींदी थी वञे। पर दादू हॉस्पिटल ते हाणे असां न, असां हिनमहिल पूरी सिंध ते ॻाल्हाईंदासीं। पूरी सिंध में इहा हालत आहे। तव्हां यूट्यूब ते वञी करे तव्हां शायदि मुंहिंजे ख़्याल में हाणे यूट्यूब ते तव्हां नथा वञो, उते वञी ॾिसो त मोरो हॉस्पिटल जो पैकेज पियो आहे। उहो बि हॉस्पिटल ते पैकेज ठहियलु आहे त ख़ाली दादू जी हॉस्पिटल जी इहा हालत न आहे, समूरी सिंध में हॉस्पिटलुनि जी हालत अहिड़ी अहिड़ी अथव। समूरी सिंध में इहा हालत आहे। जोही में त जेकी आहे जानवरनि जी हॉस्पिटल आहे, उन में त को डॉक्टर वेहण जे लाइ तयारी कोन्हे को। मूंखे अधो मिलियो हो, अधो मूंसां मिलियो हो, अधे मूंखे रिमाइंड बि करायो हो त जानवरनि जी जेकी हॉस्पिटल आहे उनजी ज़रूर अची करे हिकिड़ो विज़िट माना कयो, उहा अची ॾिसो त कहिड़ी हालत में आहे। गुलाम रब्बानी खान साहब में क्या है, सिर्फ मनपसंद लोगों को तक पहुंचाए। साईं बिल्कुलु सही, तव्हां सही था चओ वेठा। मनपसंद माण्हुनि खे ॾियनि था, पर अलाह साईं जो जेको आहे जंहिं महिल हिसाब किताब जंहिं महिल थींदो आहे त तमामु ॾाढो ॾुखियो ई थींदो आहे। रब पाक ॾिसण वारी जेकी आहे ज़ात आहे, जेको कंहिंजो हक़ खाईंदो सो ईअं न माना बचंदो। शहबाज अली मेमन साहब, इंशाअल्लाह भाउ अलाह तव्हांखे कामयाब कंदो, हिम्मत ऐं मर्दा मदद ख़ुदा। साईं बेशक शहबाज अली मेमन साहब हमेशह जॾहिं बि आहे तव्हां मूंखे सुठी सुठी नसीहतूं बि कयूं आहिनि, उन्हनि ते असां अमल बि कयो आहे ऐं हुन ते कामयाबी बि मिली आहे। सो उहे नसीहतूं जेके आहिनि मूंखे यादि आहिनि। सो सही ॻाल्हि आहे त इंसानु जेको आहे हिमत करे, पंहिंजी हिमत बंदा मदद ख़ुदा। सो इहा बेशक त इंसान खे जेकी आहे पंहिंजी का हिमत करणु खपे। चवंदा आहिनि त बाबा ग़लति खे आख़िर ग़लति चओ, घटि मां घटि इहा सोच त रखनि। असांजी सिंधी क़ौम में अहिड़ी माना सोच थी वई आहे, सेवण जो पैकेज तव्हां ॾिसंदो, तव्हां वञी हुन पैकेज में ॾिसंदो वञी करे, उते केरु माना सभिनि जी त इहा ई माना ॻाल्हि हुई त वरी बि असां वोट इन्हनि खे ई ॾींदासीं। बाबा जेकॾहिं तव्हां ॾे ज़ुल्म थिए थो त इहा ज़ुल्म जे ख़िलाफ़ आवाज़ उथारियो। जेकॾहिं आवाज़ नथा उथारियो त पोइ चुप करे सहो। त हूअं एग्री हुन ॻाल्हि ते हुया त असां सहंदासीं।
हिनमहिल जेके दोस्त ॾिसनि था इहे सभई जो सभई दोस्त वञनि ऐं यूट्यूब ते वञी करे चैनल जेको आहे सिंध इशूज़, डेली सिंधी सोच, इनखे सब्सक्राइब वञी कनि। सिंध इशूज़ खे जेको आहे सब्सक्राइबर जी ज़रूरत आहे ऐं तव्हांजे वॉच टाइम जी ज़रूरत आहे। जेके दोस्त असांजा हिते फेसबुक ते महिल आहिनि हिन पेज ते, सभई जो सभई मतिलबु उन ई पेज ते माना अची वञनि त असां उते माना जेको आहे डेली जेको आहे एक्सट्रीम यार्ड ते माना पंहिंजो कंदासीं। ऐं इनशाला असांजी पंहिंजी ऐप आहे, हाणे असां हुन ऐप ते ॻाल्हाईंदासीं ऐं जेके बि इहे दोस्त आहिनि उहे हिते अचणु चाहिनि असां उन्हनि सां हिते ई माना डेबिट कंदासीं। ऐं इहे ई दोस्त ईंदा जेके आहिनि असां सां हिते जुड़जनि था, उन्हनि ई दोस्तनि खे असां इनवाइट कंदासीं, उहे ई जेके आहिनि उन्हनि खां सवाल जवाब कनि वेठा। होत ख़ान शान साईं गुलाम रबानी साहब ॿुधाए थो त जेके मुस्तैद आहिनि हिकिड़ा, उन्हनि जो घर बि किरी पियो आहे, उन्हनि जे लाइ खाइण जे लाइ बि कुझु कोन्हे को सफ़ा, ऐं माना उहे एतिरा आहिनि, हिकिड़ो त माना ॿिन्हिनि टंगुनि खां लाचार आहे, उन्हनि खे एतिरी ज़रूरत आहे। मुस्तैद हक़ीक़त में उहे आहिनि, होत ख़ान शानी में उहे मौजूदु आहिनि। जंहिंखे बि तव्हांखे पतो वग़ैरह वठिणो आहे त गुलाम रबानी खां तव्हां उनजो पतो वठी था सघो। अॼु जो नंबर बि आहे। को बि मसिया किरदारु जेको आहे उनजी मदद करणु थो चाहे त उनजी मदद करे। अदा ये गरीबों से कब इंसाफ होगा अदा इंशाल्लाह जल्दी हिसाब किताब थींदो। बेशक अल्लाह साईं हमेशह जेको आहे ज़ालिम खे डिघो रस्तो ॾींदो आहे, पर नेठि जेको आहे उनजो हिकु न ॾींहुं हिसाब किताब थींदो आहे, ऐं हिसाब जंहिं ॾींहुं थींदो आहे पोइ उनखे ख़बर पवंदी आहे त हिसाब ॾियणु केॾो ॾुखियो आहे। सो अल्लाह पाक जी ज़ात खां जेतिरो डिॼनि सो बहितर आहे। खाईंदासीं आख़िर केतिरो खाईंदा, वञिणो त इन ई क़बर में अथनि न, सभिनी खे त इन ई क़बर में वञिणो आहे। तारिक बलोच साहब, आसिफ भाउ खे मुला सलामत रखे, आबाद हुजो। साईं तारिक बलोच साहब जेको आहे ख़ासि करे जेतिरी NGOs में जेको हिननि कमु कयो आहे ऐं ग़रीबनि जी मदद कई आहे, मां हिनखे बि अपील कंदुसि त माना हे जेको आहे अॾे गुलाम रब्बानी साहब जेको आहे होत ख़ान शानी में हिकिड़ो ग़रीब मुस्तैद मौजूदु आहे जेको ॿिन्हिनि टंगुनि खां लाचार आहे। तारिक भाउ जेकी तव्हांजी फाउंडेशन आहे उन हिसाब सां उनजी मदद कयो, जेतिरो थी सघे उनजी मदद कयो। इज़हार अहमद हिमोरो साहब मैसेज कयो है, जी अदा वो तो है ना, गरीबों का तो इंसाफ नहीं, कोई सुनने ही वाला ही नहीं, कैसे गरीबों का बस अदा, ऐसे सोशल मीडिया ना हो, गरीब आसरे में मर। साईं तव्हां बिल्कुलु सही था चओ वेठा, को बि ग़रीब जेको आहे को बि कंहिंजे आसरे न मरंदो, ऐं सोशल मीडिया जे बि मां इहो ई चवंदुसि त कंहिंजे बि आसरे ते न लॻो। आसरो हमेशह रब जो, अलाह जो आसरो हूंदो आहे। हर कंहिंखे आसरो अलाह जो रखणु खपे, कंहिंजो बि आसरो न रखो। इंसान खे छा ॾींदो, ॾियण वारो अलाह हूंदो आहे, अलाह पाक ई ॾींदो आहे वेठो, पर बसि हू चवंदा ज़रियो हूंदो आहे कि इंसान जे ज़रिए माना पहुचाए थो यार। गुलाम रब्बानी खान मैसेज का है, भाई अफसोस की बात है हमारे हुक्मरानों ने कानून तो कुछ पूछता ही नहीं है, इतने दिन हो गए हैं गरीबों का भी कुछ नहीं हुआ। मेरा मैसेज है आप अच्छे लोगों को वोट दें जो आपको अच्छे से अच्छा रिस्पॉन्स दें, ये मेरा एक मैसेज अवाम को है। अदा तव्हां इहो मैसेज ॾिनो आहे गुलाम रब्बानी साहब, इहो ई मैसेज असां अवाम जे लाइ छॾियो हो, पर मां हिकिड़ी तव्हां सां ॻाल्हि शेयर कंदो हलां। यकीन कयो जेकॾहिं कंहिंजे बि शहर में केर बि जेकॾहिं उथी बीहे थो त इलेक्शन में मां बीहंदुसि त असांजा ई माण्हू, मिडिल क्लास या माण्हू उन भरिसां रहंदड़ ख़बर बि हूंदी अथनि त असां वांगुरु ही बि आम माण्हू आहे, उहो ई उनखे टोकींदो आहे। हाणे तूं वरी हिन जो मुक़ाबिलो कंदे मूंखे ॿुधायो, असांजी मिडिल क्लास या माण्हू ई हुनखे पिया टोकींदा आहिनि, तूं हाणे हिन सां मुक़ाबिलो कंदे, तूं उथियो इलेक्शन में तूं कामयाबु थींदे त हुनखे हौसला अफ़ज़ाई ॾियण जे बदिरां बहितर हुन ते तनक़ीद कंदा आहिनि। हाणे हे निकितो आहे, हे अची माना चेंजिंग आणींदो।
सो वाह बिल्कुलु चेंजिंग ईंदी। तव्हांजो जो मैसेज आहे बिल्कुलु दुरुस्त आहे त वोट उनखे ॾियो जेको वोट जो हक़दार हुजे ऐं जेको तव्हां सां हक़ निभाए सघे, वोट उनखे ॾियो। साईं हिकिड़ी टंग खां माज़ूर आहे, गुलाम रब्बानी साहब ॿुधाए थो त हिकिड़ी टंग खां उहो माज़ूर आहे वीचारो अधो, हिननि जे ॻोठ में उहो मौजूदु आहे। साईं तव्हां बिल्कुलु गुलाम रब्बानी साहब तव्हांजो वीडियो जेको आहे तव्हां सेंड करे छॾियो, मां रखंदुसि उहो पाण वीडियो रखंदुसि, मां पाण हुनजो वीडियो रखंदुसि। साईं मां लिंक हिते रखी आहे, लिंक जेकी आहे मां वरी बि रखांव थो, हे लिंक असांजी मौजूदु अथव। मां हे कमेंट में तव्हां ॾे जेकी आहे ही लिंक अथव, तव्हां लिंक ते वञी करे यूट्यूब असांजो चैनल आहे हुनखे वञी सब्सक्राइब वञी कयो। सब दोस्तों को गुजारिश है, सोशल मीडिया का साथ हो तो इस गरीबों का इंसाफ हो, असुभा आपका अच्छा काम है, खुश रहो। साईं मुंहिंजो को बि को अहिड़ो कमु सुठो न आहे, यकीन कयो इहो रेस्पॉन्स तव्हां था मूंखे ॾियो वेठा, तव्हांजी रेस्पॉन्स जे करे अॼु असां हिते पहुता आहियूं। हक़ीक़त में हू चवंदा आहिनि त इज़त ॾियण वारी ज़ात अलाह पाक जी आहे। सो मां चवंदो आहियां जेके बि दोस्त आहिनि आवाज़ घटि में घटि यार बुलंद कनि, पंहिंजो आवाज़ पंहिंजो बुलंद कनि, हिकिड़ो मैसेज जेको आहे छॾनि घटि में घटि, यार ही ग़लति आहे, ही ग़लति थिए पई थो वेठो। हाजी फैज़ मोहम्मद मैसेज कयो आहे, अदा सही आहे, भली कुझु न ॾियनि पर रोड रस्ता त ॾियनि, छिनीअ खां जोई जो रस्तो कटियल आहे, अदा असांजी यूसीअ में टेंट बि कोन ॾिननि, मुंहिंजो घर ड्रही पियो बरसाति में, पर अदा असांखे अलाह ॾींदो, अलाह जो ॾिनो घणो आहे असांखे, कंहिंजी कान कुझु बि माना न खपे वग़ैरह, अदा सिर्फ़ु रोड रस्ता ॾियनि, ॻोठ हमज़ो ख़ान शाहणी। साईं अधु मैसेज कयो आहे त हमज़ो ख़ान शाहणी खां जेको रोड आहे खुदारा इन्हनि खे तव्हां घटि में घटि रोड ठाराए ॾियो, इमदाद भले तव्हां न ॾियो, राशन तव्हां हिननि खे न ॾियो, कुझु बि न ॾियो हिननि खे, रस्तो घटि में घटि ॾियो त घटि में घटि पंहिंजो रस्तो पार करे पहुची था सघनि, जोई शहर में त पहुची सघनि, दादू शहर ताईं त हिननि जी माना रसाई थिए, जोई शहर ताईं त रसाई थिए, जोई शहर ताईं बि हिननि खे रस्तो नथो मिली सघे त अचनि पंहिंजे लाइ कुझु वठी सघनि, इहा ई मां सवेल बि ॻाल्हि कई, अधे बि उहा ॻाल्हि कई आहे, अधु उतां पाण माना रहवासी आहे। सो इन्हनि सां कहिड़ी हालत आहे, इहे कहिड़ी हालत में मुब्तला आहिनि उहा इन्हनि खे ई ख़बर आहे। खुदारा इहे कीअं पिया था पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि वेठा, अलाह साईं हिननि ते को रहम करे। बाक़ी असांजा हुकुमरान आहिनि, रोड रस्तो त असां ॾिसी आयासीं, इन्हनि ताईं असां बि नथा पहुची सघूं, पाणी किथे बीठल आहे, रोड वञूं था किलोमीटर ते सही आहे, किलोमीटर ख़तम आहे, किलोमीटर सही किलोमीटर ख़तम, इन्हनि खे रस्तो महिरबानी करे जेको आहे तमीर कराए ॾिनो वञे त रस्तो हिननि खे मिलंदो, इहो पंहिंजो राशन पंहिंजो पाण ई वठंदा, हिननि खे इमदाद कंहिंजी ज़रूरत न आहे। जोही जा माण्हू हूअं ई पाण महिनती आहिनि, इहे पंहिंजी महिनत करे मज़दूरी करे पंहिंजो पेट पंहिंजो पाण पाले सघनि था, पर रस्तो त हिननि जो बुनियादी हक़ आहे, उहो त हिननि खे ॾिनो वञे। आबद हुसैन अदा सिंध में अभी तक हेल्थ कार्ड क्यों नहीं मिला? साईं बिल्कुलु हेल्थ कार्ड अलाए सिर्फ़ु अलाए नाले जो अलाए उहो बि ख़बर न आहे उनजो छा थियो, इन टॉपिक ते बि असां ॻाल्हाईंदासीं, इहो हिकिड़ो सुठो तव्हां माना। शहबाज अली मेमन साहब, भाई मैं आपको व्हाट्सएप पे वीडियो सेंड करूंगा और कुछ वीडियो सेंड की भी थी, आप उनको वेरीफाई करके अपने पेज पे न्यूज़ पोस्ट करें किया करो। ठीकु आहे शहबाज अली मेमन साहब, तव्हां जेको आहे उहा मूं ॾे जेके आहिनि वीडियो मोकिले छॾियो, मां हुनखे वेरीफाई कंदुसि, वेरीफाई करे मां उहा न्यूज़ बि उन ते हलाईंदुसि। ऐं ॿियो त डेली सिंध जी सोच जेकी आहे, जेके बि दोस्त आहिनि जहिड़े जहिड़े शहर में मौजूदु आहिनि, डेली सिंध जी सोच अख़बार खे भरपूर मोट ॾियो, उनखे बाक़ाइदे सां रिस्पॉन्स ॾियो, ऐं उन में जेके बि आहिनि तव्हांजी ख़बर जेकी आहे एतिजाज आहे, ख़ासि करे ग़रीब घणा ई रड़ियूं कंदा हूंदा, असांजो एतिजाज माना नथो हले। सो इहे सिंध जी सोच
तव्हांखे भरपूर मोट ॾींदी। तव्हां उते असांजा नुमाइंदा मौजूदु आहिनि, उन्हनि सां तव्हां जेको आहे बाक़ाइदा सां राब्तो कयो ऐं असां हिन चैनल जे ज़रिए करे तव्हां सां राब्तो कंदासीं ऐं भरपूर तव्हांखे मोट ॾींदासीं। सदाकत अली अदा ॿधी में ताक़त आहे, गॾिजी कमु करिणो पवंदो, हिक ॿिए जी मदद करणी पवंदी, अलाह बहितर कंदो। बिल्कुलु भाउ सदाकत अली, तव्हां इहा बिल्कुलु ॻाल्हि सही कई आहे। पर भाउ अॼुकल्ह आवाम जेकी आहे, असां आवाम मुतहद कॾहिं थींदासीं? हिते ॾिसो वेही करे हिकिड़ो यार कॉमेडी को सीन थो केरु रखे, उनखे वाच मथां वाच, वाच मथां वाच मुकमल ॾिसंदा, पर कंहिं मज़लूम जी का हूंदी, वीडियो हूंदो, केर बि न ॾिसंदो। फौरन वञी करे सब्सक्राइब वञी कनि था, डज़ वञी बटन दॿाइनि था त मज़ा वीडियो आहिनि, इहा ॾिसणी आहे, या टिकटॉक असांखे ॾिसणी आहे। पर कंहिंखे बि तवजो न आहे त आख़िर थिए छा थो। ऐं फ्री जंहिं महिल उनजे मथां ॾुखियो वक़्तु थो अचे, पोइ उहो सोचे थो यार मूंखे हीअं करणु खपे हा। सो ॿधी तॾहिं थींदी जॾहिं हिकिड़ो माण्हू आहे सोशल मीडिया ते बि जेको आहे, घटि में घटि हिकिड़ो आहे यार, मैसेज छॾण में उनखे कहिड़ी देरि थी लॻे, हिकिड़ो मैसेज छॾे थो सघे त भाउ मुंहिंजे वार्ड में मसइलो आहे, मूंसां हीअ हालत आहे, ईअं आवाज़ बुलंद थींदो। ऐं हिकु ॿड़ी ताक़त थियो, कंहिंसां ग़लति थो थिए उन सां गॾिजी मिली करे आवाज़ बुलंद कयो। सिंध इशूज़ जी लिंक मौजूदु आहे, इन लिंक ते वञी करे यूट्यूब जेको चैनल आहे उनखे वञी सब्सक्राइब कयो ऐं टाइम वॉच बि ॾियो, मुकमल वञी स्टोरी मुकमल स्टोरी ॾिसो। इहो एतिरो त टाइम तव्हां ॾेई था सघो, एतिरो त तव्हां करे था सघो। जेके बि असांजा दोस्त आहिनि सिंध इशूज़ ते, इहे टोटली जेके आहिनि असांजा, मां थो चवां जिन लाइक ऐं असांजा फॉलोअर आहिनि, उहे सभई जो सभई मतिलबु यूट्यूब ते अचनि। छो जो असां हाणे एक्सट्रीम जेकी आहे पंहिंजी यूट्यूब ते था करणु चाहियूं। पूरी दुनिया में जेकी आहे असांजी एक्सट्रीम वञणु खपे हाणे। अदा ये सच की वजह से आज सिंधी का ऐसा हाल है। साईं सच हमेशह खटींदो आहे आबिद हुसैन भाउ, सच कॾहिं बि न झुकंदो। सच जी हमेशह जीत थींदी आहे, पोइ देरि या सवेर, पर सच जी हमेशह जीत थींदी आहे। जेको सचो हूंदो उहो ई हमेशह खटंदो। आबिद हुसैन नहीं अदा, असां कम इस टाइम और इस दिन में ऐसा कौन करता है भाई। अल्लाह पाक आपको हमेशा खुश रहे। तव्हांजी दुआऊं आहिनि, तव्हां सभिनी दुआउनि जे करे यार असां हिते पहुता आहियूं। जेके बि आहिनि हमेशह माना जेके बि आहिनि मूंखे ॿुधाईंदा आहिनि, इन्हनि जी कमेंट पढ़ी करे माना जेके आहे हासिल कई आहे। हाजी फैज़ मोहम्मद, महिरबानी भाउ। साईं महिरबानी का ॻाल्हि न आहे, तव्हां हिकिड़ो सुठो मैसेज छॾियो आहे, बाक़ाइदा सां सुठो मैसेज छॾियो आहे। तव्हांजा लख कुर्ब जो तव्हां असांखे हिकिड़ी आहे नई जानकारी ॾिनी। ॻोठ हमज़ो ख़ान छाणी में रस्तो बिल्कुलु न आहे, वरी मां रिमाइंड कराईंदो हलां, ॻोठ हमज़ो ख़ान छाणी में रस्तो बिल्कुलु न आहे। महिरबानी करे हिननि खे रस्तो ॾियो, छो जो ही पंहिंजी मदद पाण तहत पंहिंजी करणु ॼाणनि था। सो हिननि खे रस्तो ॾिनो वञे बसि। भाई कभी लाइव सेशन करें, हम आपके साथ इंशाल्लाह। मैं खुद एक रिपोर्टर हूँ। साईं बिल्कुलु भाउ, इंशाल्लाह मुंहिंजो जेको आहे जोही जो माना लॻो पियो आहे, ऐं जोही मां अचण खां पहिरीं जेको आहे मां जेको आहे तो आहे एक्सट्रीम तां ॿुधाईंदुसि त सुभाणे मां जोही ईंदुसि ऐं मां मिलंदुसि। तव्हां सां गॾिजी करे हली करे उहो मसइलो जिथे बि हूंदो उते हलंदासीं। भले कहिड़ा मरला पेश अचनि, कहिड़ो बि रोड हूंदो, रस्तो हूंदो, पाणी हूंदो, छा बि हूंदो, पर हलंदासीं, हेठि लहंदासीं। भाई अभी 15 सितंबर से एजुकेशन सिस्टम्स ओपन हो रहे हैं, सो आपको 2 टॉपिक्स मिल सकते हैं स्टोरी के लिए, एक एसओपी और दूसरा प्राइवेट स्कूल फीस इश्यूज पे। सो 15 सितंबर से इस चीज़ पे वर्क कीजिए। साईं बिल्कुलु सही चयो तव्हां, पर मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहे जेके तव्हां 2 टॉपिक ॾिना आहिनि, हिकिड़ो त एसओपीस आहे, उन ते बि जेको आहे अमल लाज़मी आहे। असां मञूं था त अमल उन ते कनि, पर मूंखे इहो ॿुधायो एजुकेशन जेको आहे ॿारनि जी केतिरी मुतासिर थी आहे,
जिथे भी वञूं था सभु कोई इहो थो पुछा कराई त स्कूल आख़िर कॾहिं खुलंदा, आख़िर एजुकेशन छो थी माना खसिजी वञे। स्कूल लाज़मी खुलणु खपनि। स्कूलनि जे खोलण जे लाइ हुकूमत खे कहिड़ी हद ताईं वञणो खपे त हुकूमत खे वञणु खपे, SOPs ते अमल कराइनि, का अहिड़ी कमेटी जोड़नि पर एजुकेशन डिपार्टमेंट बंदि न थियनि। बाक़ी रहियो प्राइवेट स्कूल जी फीस जो मसइलो, सो मां पाण बि कंहिं माना टाइम में एज़ अ प्राइवेट स्कूल में माना कमु करे आयो आहियां। सो प्राइवेट जेके आहिनि इदारा उन्हनि खे जेको आहे उहे त बेशक जेके आहिनि हिकिड़ो त खसारे में वञी चुका आहिनि, छो जो प्राइवेट स्कूल वारा आहिनि उन सभिनी सां मुंहिंजी जेकी आहे मां उन ते हिकिड़ी स्टोरी कई, सो इन ते मां स्टोरी कंदुसि त फीस जो आहे जेको हक़ीक़ी आहे त ॿार विया बि न आहिनि ऐं लॉकडाउन जे दौरान जेको आहे अवाम खे ॾाढो नुक़सानु खणणो पियो आहे। माण्हुनि कर्ज़ खयां आहिनि, मुख़्तलिफ़ बैंकुनि खां कर्ज़ खयां आहिनि, बैंकूं जेको आहिनि उहे बि माना पंहिंजे हिसाब सां बि थी वठनि, माना औरंगी थी वई, ॿी कहिड़ियूं बि जेकी बैंकूं आहिनि, औरंगी आहे, थरदी पारां, हाणे कंहिंखे बि माना किस्त माना माफ़ करण जे लाइ तयारु न हुया। हुनखे टाइम पीरियड मिलियल हुयो त बाबा 6 महीननि जी साल जी तव्हां हिननि खे लीव ॾेई था सघो त तव्हां हिनखे साल तव्हां भले तव्हां माना पंहिंजियूं किस्तूं न पेड कयो। सो उन्हनि खां ज़ोरी माना उहे किस्तूं वरितियूं वयूं ऐं उन्हनि खे तंग कयो वियो, जॾहिं त मथां हिकिड़ो माना ऑर्डर आयो। सो बिल्कुलु शहबाज़ अली भाउ जेको आहे मां तव्हांजो जेको आहे इहे ॿ टॉपिक आहिनि, इनशा इन ते असां इहो प्रोग्राम बि कंदासीं ऐं असां जेको आहे लाइव में माना इनखे बाक़ाइदा प्रोग्राम में खणंदासीं त प्राइवेट स्कूल जो हक़ीक़त आहे फीस जो जेको माना इशू आहे, सो सुभाणे असां हुन ते माना इहो स्टोरी हिकिड़ी करे हलाईंदासीं त आख़िर प्राइवेट स्कूल वारनि जो छा मौक़ुफ़ आहे हिन शइ ते। सदाकत अली मैसेज कयो आहे, बिल्कुलु वाह साईं सदाकत भाउ, तव्हां सच चयो, जेको चयो उहो ई असां आवाम खे ॾसियोसीं। MZZ बरोच ज़बरदस्त भाउ साईं, वालेकुम सलाम, तव्हांजी वॾी महिरबानी भाउ। गुलाम रब्बानी भाई मैं दादू में रहता हूँ साईं, बिल्कुलु गुलाम रब्बानी साहब तव्हां दादू में रहो, जिथे बि जेके बि सिंध में था रहनि सभई भाइर आहिनि असांजा, जेके पाकिस्तान में था रहनि उहे सभई असांजा भाइर आहिनि। असां हिकिड़ो सिंध ताईं पाण खे महदूद न रखंदासीं, सिंध खां हटी करे पूरे पाकिस्तान में असां जेको आहे हाणे चऊं था एक्सट्रीम असांजी उहा थिए त पूरे पाकिस्तान में जेको आहे बाइकाई सां एक्सट्रीम उहा थियणु खपे। पूरो पाकिस्तान ॾिसे ते यार जोई में कहिड़ी हालत आहे, पूरे दादू में कहिड़ी हालत आहे, कशोवर में कहिड़ी हालत आहे, हैदराबाद में कहिड़ी हालत आहे, कराची में कहिड़ी हालत आहे, हर शहर में कहिड़ी हालत आहे। हाजी फैज़ मोहम्मद विज़िट त कोन आया पर MPA या अमना अदा असांखे नज़र अंदाज़ कयो वियो भाउ, अफ़सोस आहे को अंजूज़ आहे हुन बि असांजे ॻोठ जो नक्शो चेंज करे छॾियो, हैंड्स अफ़सोस आहे हुते त साईं। बिल्कुलु भाउ जेको तव्हां मैसेज कयो आहे NGOs, मुंहिंजे ख़्याल में को अधो NGOs जी ॻाल्हि थो करे त को NGO वारा बि आया, कंहिं बि हिननि जी मदद न आहे कई हिनमहिल ताईं, कंहिं बि हिनमहिल ताईं हिननि जी मदद न आहे कई। सो हिननि खे मेन आहे सिर्फ़ु रस्ते जी ज़रूरत आहे, अगरि हिननि खे रस्तो मिली वञे त ही पंहिंजी मदद पाण तहत पंहिंजे लाइ जेको आहे पंहिंजा रस्ता पंहिंजा पाण वसीला पंहिंजा पैदा था करे सघनि। जोही वारा जेके आहिनि पंहिंजी हिमत एतिरी रखनि था, जॾहिं अॻे वारे बोड आई त पंहिंजी मदद पाण तहत हिननि जेको आहे सैलाबी रेले खे पाण ई रोकियो आहिनि पंहिंजी मदद पाण तहत। भाई आपका चैनल सब्सक्राइब कर दिया है साईं, तव्हांजी वॾी महिरबानी, चैनल सब्सक्राइब बि कयो अथव, पर सभई स्टोरी वञी ॾिसो, एतिरो टाइम ॾियो, टाइम वॉच जी असांजी ज़रूरत आहे, ऐं शेयर बि कयो, दोस्तनि खां बि शेयर करायो। छा आहे ही चैनल असांजो न आहे, तव्हां सभिनि जो चैनल आहे। असां चऊं था त सभई मिली जुली करे अॻिते हिकिड़ो वधिजे, सभिनी दोस्तनि खां इतो ई राय वठिबी त असांखे आख़िर करणु छा खपे। जीअं अधे हिकिड़े शहबाज़ टॉपिक ॿुधाया, ॿ टॉपिक उहे मूंखे मुंहिंजा पसंदि आया, उहे टॉपिक आहे मां उन टॉपिक ते स्टोरी कंदुसि। सदाकत अली
बिल्कुल अदा अल्लाह अव्हां खे आबाद कंदो ऐं मुंहिंजो चवण त ख़ुदा रा पंहिंजे पाड़े वारनि ख़ासि करे ग़रीबनि जी पारत अथव। बाक़ी निमाज़ पढ़ो ऐं सिंध जे मसइलनि जे लाइ रब पाक खां दुआ घुरो। रब पाक सिंध धरतीअ जी हिफ़ाज़त फरमाए। आमीन। साईं बेशक सुमामीन। सदाकत अली साहब हिकिड़ो सुठो मैसेज छॾियो आहे ऐं इन ई मैसेज ते सभिनी खे अमल करणु खपे। हिक ॿिए जी मदद कयो, हिक ॿिए जी मदद कयो। उनखे ई इंसानियत चइबो आहे। जॾहिं हिक ॿिए जी ताक़त थींदो, हिक ॿिए खे सम्झंदो त यार मुंहिंजो भाउ आहे, तॾहिं माना असांजी ताक़त पैदा थींदी। केरु मुसलमान बीहे थो इलेक्शन में, असांखे ख़बर आहे त ही ग़रीब आहे पर इज़त वारो आहे ऐं माना हक़ करण वारो आहे, उनखे तव्हां वोट ॾियो। बल्दियाती इलेक्शन अचण वारी आहे। बल्दियाती इलेक्शन में तव्हां उन्हनि खे चूंडायो जेके हक़दार हुजनि, बल्कि उन्हनि खे वोट न आहे ॾियणो जिन कुझु न आहे कयो। जिन कमु कयो उहे वोट हक़दार आहिनि। जिन पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में कमु करायो आहे उहे बेशक वोट जा हक़दार आहिनि। मां वरी तव्हांखे हिकिड़ो दफ़ो रिपीट कराईंदुसि त मुंहिंजी लिंक आहे हिते कमेंट में मौजूदु आहे। इहा लिंक जेकी आहे इन चैनल खे वञी तव्हां सब्सक्राइब वञी कयो। सुभाणे वरी इंशाअल्लाह जेको आहे हिन टाइम ते असां गॾिजी हूंदासीं। हाणे डेली टाइम ॾिबो ऐं जंहिंसां बि जेको मसइलो हुजे उहो असांखे हिते भाउ ॿुधाए। अदा माजिद कोराई साहब मैसेज कयो आहे, दादू में पीर मोहम्मद मुराद नाको मोरी तमामु धारी हुई आहे, उन जे करे तमामु नुक़सान थी वियो आहे। कते ॿुधियो वियो आहिनि, कॾहिं अचो विज़िट करियो, वॾी महिरबानी अला। अदा बिल्कुलु हे मुंहिंजो हेठो नंबर अथव, तव्हां हिन नंबर ते मूंसां राब्तो कयो। मां हिन नंबर ते तव्हां राब्तो कयो। हेठां जेको स्क्रोल में नंबर थो हले वेठो, इहो नंबर तव्हां नोट कयो। मां ईंदोमांव, बिल्कुलु ईंदोमांव। जेकॾहिं इहा दादू में आहे पीर मुराद नाको हितां मोरी आहे, सो इहा मोरी तव्हां ॾिसिजो। हिते असां अची करे स्टोरी असां कंदासीं। दादू त डेली मुंहिंजो अचणु थींदो आहे। मां पाण ई बेसिकली दादू जो आहियां, सो दादू जो मसइलो आहे, सो हिनखे हाईलाइट कंदासीं इंशाअल्लाह। गुलाम रब्बानी खान भाई, आप कि इस वर्जन को सलाम पेश करता हूँ कि मैं आपको यही दरख्वास्त करूँगा, ऐसे ही अगर आप गरीबों की आवाज़ बुलंद करते रहे, अल्लाह पाक आपको बुलंद अता। साईं बेशक मूंखे रब मां ई हमेशह उमेद रही आहे। मां कंहिंजो वासरो न आहियां कंदो। तव्हां दोस्तनि जूं दुआऊं जेके आहिनि, हू चवंदा आहिनि को बि हिकिड़ो इंसानु आहे कंहिंखे दिलि सां दुआ ॾींदो आहे, अल्लाह साईं हुनखे इज़त जेके आहे उनमें इज़ाफ़ो कंदो आहे। बेशक तव्हां इहो सही चयो आहे, पर इहा जेकी बि इज़त आहे यार तव्हां दोस्तनि जे करे आहे। अल्लाह साईं जेकी आहे उन मूंखे इज़त ॾिनी आहे त तव्हां भाइरनि जी माना दुआउनि जे करे ई माना इहा इज़त मिली आहे। सो मां जिथे बि ईंदो आहियां उते असां पोइते हटण वारनि मां न आहियूं। जिथे बि को मसइलो हूंदो उते अॻिते वधंदासीं, पोइते न वेंदासीं इंशाअल्लाह कॾहिं बि। सेवण में जेको आहे, जेको इहो हलाइनि था औकाब खातो जेको आहे, ऐं उते जेके आहिनि इहा स्टोरी तव्हां ॾिसो, जंहिंजो पार्ट 1 हिनमहिल जेको आहे अपलोड थी चुको आहे। पार्ट 2 जेको आहे सुभाणे अपलोड कंदासीं। उनमें तव्हां ॾिसो त सही यार, दरगाहुनि मां अॼुकल्ह माण्हू नथा मुड़नि। सदाकत अली सिंधी भाइरनि खे अर्ज़ु आहे त जेके कारोबार खोलनि था त महिरबानी करे पंहिंजे सिंधी भाइरनि खे कम ते रखो। साईं बिल्कुलु सदाकत अली भाउ जेको आहे सुठो हिकिड़ो मैसेज छॾियो अथई। जेके बि आहिनि या लॉकडाउन जे दौरान तमामु जेके आहिनि बेरोज़गार थी विया आहिनि, असांजा सिंधी भाइर उन्हनि खे कारोबार ते रखो ऐं जेतिरी थी सघेव उन्हनि जी मदद कयो। हिन लॉकडाउन जे दौरान जेके आहिनि असांजे सिंधी भाइरनि खे ॾाढो नुक़सानु पियो आहे। उन्हनि जी मदद कयो। वीचारनि कर्ज़ खयां आहिनि, 6 महीननि जा उन्हनि कर्ज़ खयां आहिनि, 6 महीना पोइते हलिया विया आहिनि। उन्हनि जी मदद कयो। तव्हांजी मदद रब पाक कंदो। इंसानियत खां वधीक का बि शइ न आहे। अधे जो मैसेज जेको आहे मां हिन चवंदुसि अमल कयो। जेतिरो थी सघेव सिंधी भाइरनि जी पंहिंजी मदद कयो। सिंध में रहो था, सिंधी भाइरनि जी मदद कयो। हाजी फैज़ मोहम्मद अदा असांजे ॻोठ हमज़ो ख़ान शाहणी ऐं अलहदाद शाहणी ऐं नसीर ख़ान शाहणीअ में
वाटर सप्लाई बि बोर्ड में ख़राब थियो आहे। 45 ॾींहं थिया आहिनि। साईं ख़ुदा जो ख़ौफ़ कनि हुकुमरान त हे वाटर सप्लाई जेको आहे हिननि ॾे 45 ॾींहं थी विया आहिनि त माना हिननि जो वाटर सप्लाई जो जेको पाणी बि आहे उहो बि माना जेको आहे पीअण जे लाइ पाणी खां बि हलाक आहिनि। त रस्ते जो त हिननि जो हक़ आहे, ख़ुदारा हिननि खे रस्तो त ॾियो। सदाकत अली सलामत, सिंध सलामत। ऐं बेशक सिंध हमेशह सलामत रहंदी ऐं पाकिस्तान हमेशह ज़िंदाबाद रहंदो। ऐं सिंधी भाइरनि जेके बि आहिनि मां उन्हनि खे अधे जो जेको मैसेज हुयो सदाकत अली बाज़ सही मैसेज कयो हिकिड़ो त लॉकडाउन में काफ़ी माण्हुनि खे नुक़सानु पियो आहे, सो उन ते सोचणु खपे। गुलाम रब्बानी जेके मैसेज कया उन ते माण्हुनि खे सोचणु खपे। ऐं असांजे दोस्त जेको आहे हाजी फैज़ मोहम्मद जेको असांजे मैसेज कयो त उनजे जेके ॻोठ में जेके मसइला आहिनि महिरबानी करे इहे हल कया वञनि। हिकिड़ो दफ़ो वरी मां रिमाइंड कराईंदुसि त ॻोठ जेको आहे हमज़ो ख़ान शाहणी ऐं अलहदाद शाहणी ऐं नसीर ख़ान शाहणी उनमें वाटर सप्लाई जो जेको आहे ॿोॾे दौरान उहो पाणी जेको आहे पीअणे जो पाणी खां बि हलाक थी चुका आहिनि। महिरबानी करे हिननि खे रोड रस्ता ॾियो ऐं पीअण जो पाणी त ॾिनो वञे। हे त करबला आहे, करबला हिननि जे लाइ पैदा करे छॾी अथव। हिननि जे लाइ त उहो मंज़र पैदा करे छॾियो अथव, रस्ता बंदि थी विया आहिनि हिननि जा, पीअण जो पाणी बि हिननि जे लाइ बंदि थी वियो आहे। ऐं ॿियो जेको मैसेज असांने कयो शहबाज़ अली मेमून साहब त ख़ासि करे जेके प्राइवेट इदारा आहिनि उहे ऐं SOPs ते जेको अमल आहे जेको 15 सेप्टेम्बर खां खुलनि था इन ते बि जेको आहे ज़बरदस्त मैसेज छॾियो आहे। इन इशूज़ ते जेको आहे असां सुभाणे जेको आहे स्टोरी ॾेई स्कूल वारनि खां बि मौक़ुफ़ वठंदासीं, जेके प्राइवेट स्कूल वारा आहिनि उन्हनि खां मौक़ुफ़ वठंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे त SOPs ते अमल कीअं थींदो। पर एजुकेशन डिपार्टमेंट जेके आहिनि उहे खुलणु खपनि लाज़मी। स्कूल डिपार्टमेंट जेके बि एजुकेशन डिपार्टमेंट आहिनि उहे खुलणु खपनि। तइलीम जेकॾहिं तबाह थींदी त मां थो चाहियां त असां पोइते हलिया वेंदासीं। चवंदा आहिनि कंहिं मुल्क खे तबाह करणो हुजे त उनजी एजुकेशन खसे सघिजे। सदाकत अली माशाअल्लाह निमाज़ क़ाइमु कयो, रब पाक सिंध ते करम कंदो, पाकिस्तान ज़िंदाबाद। साईं बिल्कुलु निमाज़ खां वधीक काफ़ी न आहे। सो सुभाणे वरी इंशाअल्लाह हिन टाइम ते गॾंदासीं। जंहिं बि भाइरनि खे जेके बि टॉपिक हुजनि, जेके मसइला हुजनि सो उहे जेके माना असांखे मोकिलनि। गुलाम रब्बानी साहब असांजो क्या भाई मैंने वीडियो आपको मैसेज में भेज। साईं गुलाम रब्बानी साहब तव्हांजो वीडियो मूं वटि पहुची वियो आहे, मां उहो चेक थो कयां। तव्हां मूंखे वीडियो मोकिलियो आहे, मूं ॾे पहुची वियो उहो वीडियो, मां उहो सेंड थो कयां। ऐं जेतिरो मूंखां थी सघे मां पाण बि पंहिंजो पेज ते रखंदुसि ऐं उनजे लाइ मां लिखी रखंदुसि। ऐं जेके बि आहिनि हिन में मसिया किरदार घणा ई असांजा अहिड़ा दोस्त आहिनि जीअं अली दादूअल आहे, ॿिया बि जेके दोस्त आहिनि असांजा अहिड़ा जेके NGOs में आहिनि, जेतिरो थी सघे कंहिंजी मदद कनि, हिक ॿिए जे लाइ कमु अचो, हिक ॿिए जी मदद कयो। जेकॾहिं कंहिंखे कुझु ॾी नथा सघो त महिरबानी करे उनजी दिलि बि न ॾुखायो। इहो ई असांजो बसि आहे। लास्ट में साईं हाजी फैज़ मोहम्मद जो अदा छो जो असांजे ॻोठ में को अस्पताल बि कोन आहे, उनजे करे पाणी जो स्कीम ॾियनि। साईं बिल्कुलु तव्हांजो हक़ आहे हाजी फैज़ मोहम्मद साहब, तव्हांजो हक़ आहे इहो तव्हांजो हक़ आहे। ख़ुदा हाफ़िज़। माशाअल्लाह सदाकत अली साहब जो लास्ट में मैसेज असां इहो पढ़ियोसींसि। सो सभिनी दोस्तनि खे वरी बि मां इहो ई चवंदुसि त असांजी हे लिंक जेकी आहे मौजूदु आहे, सभई वञो वॉच टाइम जेको आहे शेयर कयो। जेके पेज अथव ग्रुप अथव उनमें जेके वञी करे वॉच टाइम ॾींदो तव्हां, असांजो YouTube जेको पेज आहे उनखे माना बाइकाई सां खणो। जीअं सिंध इशूज़ जे हिन पेज खे तव्हां खयों आहे, हाणे माना हुन पेज खे खणो त पूरी दुनिया ॾिसे, पूरी दुनिया ॾिसे त आख़िर माना हिते कहिड़ी हालत आहे। साईं हाजी फैज़ मोहम्मद आदा मां बि फोटू खे मोकिलियां। साईं बिल्कुलु तव्हां फोटू मोकिले था सघो। स्क्रोल में हेठां जेको नंबर पियो थो हले वेठो, हेठां इहो मुंहिंजो ई नंबर आहे। इन नंबर ते जंहिं वटि बि का अहिड़ी वीडियो हुजे उहा वीडियो मूंखे सेंड कयो तव्हां, मां उहा वीडियो जेकी आहे उहा ॾिसंदुसि ऐं जंहिंसां बि का अहिड़ी नाजाइज़ी थिए एज़ अ हुनर को आहे
या अहिड़ो को विटनेस का अहिड़ी का बि शइ प्रूफ उन वटि मौजूदु आहे उन स्टोरी हाईलाइट मां कंदुसि। तो हाणे मां तव्हां दोस्तनि खां इजाज़त वठंदुसि। सुभाणे इंशाअल्लाह वरी इन ई टाइम ते गॾजंदासीं। जंहिंसां बि जेके मसइला हुजनि उहे पंहिंजा टॉपिक वीडियो वग़ैरह जेके आहिनि उहे मोकिले सघनि त उहे सुभाणे के ॾींहं में पहिरियों ई असां अपलोड करे छॾींदासीं असां। सो वरी मां हिकिड़ो तव्हांखे रिमाइंड कराईंदो हलां त असांजो जेको सिंध इशूज़ जेको यूट्यूब चैनल आहे उनखे वञी करे सब्सक्राइब कयो ऐं जेके बि स्टोरियूं पियूं आहिनि उन्हनि खे मुकमल ॾिसो। मुकमल ॾिसो, इहो वॉच टाइम आहे, इहो वॉच टाइम तव्हां ॾींदो, इहा ई असांजी कामयाबी निशानी आहे। इहा ई असां तव्हां खां रुॻो हिकिड़ी शइ घुरी था वठूं। मूंखे सिर्फ़ु तव्हां खां इहा शइ घुरिजे, तो इहा शइ मूंखे तव्हां सां उमेद आहे इंशाअल्लाह तव्हां मुंहिंजा इहा उमेद पूरी कराईंदो। ख़ुदा हाफ़िज़, सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी।